एक दफ़े जी ॻाल्हि आहे त झंग में हिकिड़ो चीतो हुयो जेको सिगरेट अञा पीअण वारो हुयो त मथां कूओ अची वियो। कूए डाला खणंदे चयसि त यार छा आहे रखियो नशे में, छॾियो नशे खे, नशे मां को बि फ़ाइदो न आहे। केॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे, राति जी चांडोकी आहे, अचो त झंग जो सैर कयूं। चीतो कूए जी डायलॉग मां ॾाढो मुतासिर थियो ऐं कूए सां गॾु हली पियो। कुझु अॻिते विया त हिननि खे हाथी नज़र आयो जेको चर्स पीअण जी तयारी करे रहियो हुयो। कूए हाथीअ खे साॻियो डायलॉग हंयो त यार ज़िंदगीअ में कुझु बि न आहे, इहे नशे आवर शयूं नुक़सान खां सवाइ ॿियो कुझु बि नथियूं ॾेई सघनि। तव्हांजे लाइ बहितरु इहो आहे त अचो गॾिजी पाण थोरो झंग जो सैर कयूं ऐं सुध समाह बि कयूं। हाथी बि हिननि खां मुतासिर थियो ऐं हिननि सां गॾिजी हली पियो। कुझु ई अॻिते हलिया त शींहं विस्की पीअण जी तयारी पे कई ऐं हिकिड़ो पेग ठाहे पंहिंजे साम्हूं रखियो वेठो हुयो। कूए जॾहिं शींहं खे विस्की पींदे ॾिठो त कूओ शींहं खे चवणु लॻो, छो थो पंहिंजी ज़िंदगी तबाह करीं, विस्की पीअण मां कुझु बि न आहे, हीउ सिर्फ़ु नुक़सानु आहे, तव्हांजी जान खे बि नुक़सानु ॾींदो ऐं तव्हांजे मुस्तक़बिल खे बि नुक़सानु ॾींदी। बहितरु इहो आहे त असां बि 3-4 ॼणा आहियूं, तूं बि असां सां गॾिजु, झंग जो समाह बि करे अचूं ऐं ख़ूबसूरत नज़ारो बि ॾिसी अचूं, कुझु वाक बि करे अचूं। शींहं हिन जे डायलॉग मां मुतासिर त न थियो, पर कूए खे 2-3 थफाड़ू वहाए कढियईं। चीतो हैरान थियो ऐं शींहं खां पुछणु लॻो त हिन जी छा माजरा आहे जो तव्हां हिन खे थफाड़ू हयो। शींहं चीते खे चयो त हीउ निभाॻो पाण सदाईं भंग पी ऐं सॼी राति झंग जे जानवरनि खे वते थो झंग में घुमाईंदो।